कराची में एमक्यूएम पाकिस्तान ऐं नवाज़ लीग अगवाननि में मुलाक़ात। कोशिश हूंदी त सिंध में इतिहाद जोड़ियो वञे जेको सिंध मफ़ाद जो तहफ़ुज़ करे। नून लीग अगवान साद रफ़ीक जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं एमक्यूएम सीटनि जी विरासत ते का बि ॻाल्हि नाहे थी। मुल्क जी बहितरी लाइ सभिनी खे किरदारु अदा करणु घुरिजे। एमक्यूएम अगवान ख़ालिद मक़बूल जो चवणु आहे त शहरी हुकूमतनि खे आइनी तहफ़ुज़ हासिलु आहे। अहिड़ी जमहूरियत चाहियूं था जंहिंजो फ़ाइदो आम माण्हू ताईं पहुचे। कंहिं बि शफ़ाफ़ चूंडनि में नून लीग खे कामयाबी न मिली आहे। नून लीग वारनि खे रुगो इलेक्शन में सिंध यादि ईंदी आहे। असां नथा चाहियूं त 2024 नाअहल माण्हू मुल्क ते मढ़िया वञनि। ईंदड़ इलेक्शन में मुक़ाबिलो सिंध न पर ॾखण सेंट्रल पंजाब मां थींदो। ईंदड़ चूंडुनि में कामयाबी खां पोइ वज़ीर आज़म पीपी जो थींदो। पीपल्स पार्टी अगवान शर्जील मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं पीटीआई चेयरमैन हिकु वॾो सवालिया निशान बणिजी चुको आहे। तहरीक इंसाफ़ मुल्क जो बेड़ो ॿोड़े मईशत तबाह कई। चेयरमैन पीटीआई खे व्हाइट हाउस न पर बिलावल हाउस हटायो। इक़्तिदार उन पार्टी खे मिलंदो जेका अवाम जे विच में हूंदी। जेकॾहिं असां अमरीका खे सुपर ताक़त सम्झूं था त असां अहमक आहियूं। मुल्क दुश्मन ताक़तुनि ख़िलाफ़ जिद्दोजहद जारी रहंदी। असां फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहियूं। फ़लस्तीनी भाइरनि जे हर फोरम ते हिमायत जारी रखंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो कामरे में जलसे ख़िताब। चयाईं इसराइल फ़लस्तीन में ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मुल्क जी नज़रियाती सरहदनि जे तहफ़ुज़ लाइ हमेशह जिद्दोजहद कई। अमन अमान ऐं मुस्तहकम मईशत कंहिं बि रियासत लाइ ज़रूरी आहे। माज़ी में चैलेंजिस खे मुंहुं ॾींदा रहिया आहियूं। फरहत शहज़ादी उर्फ फराह गोगी जो ॻुझो गैर मुल्की पासपोर्ट मंज़र आम ते अची वियो। ज़रियनि जो चवणु आहे त मनी लॉन्ड्रिंग लाइ फराह गोगी खे वीना ताओ जो ॻुझो पासपोर्ट ठाहे ॾिनो वियो। पीटीआई चेयरमैन ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी जी रक़म खणी वञण लाइ वीना ताओ जे पासपोर्ट ते सफ़र कया। प्रॉपर्टी टाइकून जे पुट खे फराह गोगी लाइ ॻुझो पासपोर्ट ख़रीद करण जो टास्क ॾिनो वियो। प्रॉपर्टी टाइकून ॻुझो पासपोर्ट ठाहिण लाइ $1,30,000 फ़राहम कया। 28 मार्च 2022 ते वीना ताओ जो ॻुझो पासपोर्ट बुशरा बीबी हवाले कयो वियो। जस्टिस रिटायर्ड अरशद हुसैन शाह खैबर पख्तूनख्वा जो नओं निगरान वॾो वज़ीर मुक़रर। गवर्नर गुलाम अली नए निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी वारी समरी ते सही करे छॾी। अरशद हुसैन शाह जी हल्फ़ बरदारी तक़रीब अॼु शाम 6 वॻे थींदी। अॻूणे वॾे वज़ीर महमूद ख़ान ऐं अॻूणे मुख़ालिफ़ धुर अगवान इकरम दुरानी मुलाक़ात दौरान अरशद हुसैन जे नाले ते इतफ़ाक़ थियो। नून लीग अगवान ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त पीपल्स पार्टी समेत कंहिं बि पार्टी खे माइनस करण लाइ सिंध न आया आहियूं। नून लीग सियासी पार्टी आहे, कंहिंखे माइनस करण वारी एजेंडा में शामिल न आहे। सिंध जो अवाम मायूसी जो शिकार आहे। ॼाणी वाणी कराची खे खंडर बणायो वियो आहे। JUI अगवाननि ऐं पीर पगारे सां ईंदड़ चूंडनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं। गॾिजाणियुनि दौरान अॻिते बि राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़ थियो आहे। संदन हुकूमत आई त हू सभिनी खे गॾु खणी हलंदा। कराची में नून लीग अगवान साद रफ़ीक, अयाज सादिक ऐं ॿियनि अगवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु हो त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अगवाननि सां बि मुलाक़ातूं थींदियूं जिन सां इतिहाद करणो आहे। नवाज़ शरीफ़ 14 नवंबर ते बलूचिस्तान जो 2 ॾींहनि जो दौरो कंदो। मुख़्तलिफ़ शख़्सियतूं नून लीग में शमूलियत अख़्तियार कंदियूं। इसराइली फ़ौजी गज़ा में 37 ॾींहं बि रियासती दहशतगर्दी जारी। शहीद फ़लस्तीनियनि जो अंग 12,000 जे वेझो पहुची वियो। उतर गज़ा जे इस्पतालनि ते टैंकनि ज़रिए बमबारी, स्पाइनर सां बि हमला। अल शिफा इस्पताल जी बिजली बंदि हुअण सबबि 3 ताज़ा ॼावल ॿार फौत थी विया। आलमी इदारे यूनिसेफ चयो आहे त इस्पतालनि जी सूरत हाल ते ख़ौफ़नाक इतला मिली रहिया आहिनि। नोटिस न वरितो वियो त इस्पतालूं मुर्दा खाने में तब्दील थी सघनि थियूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन पारां हिंदू बिरादरी के ॾियारी जूं वाधायूं। अॼु मिठी पोची मारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जलसे खे ख़िताब कंदो बिलावल भुट्टो ज़रदारी पैगाम में चयो आहे ॾियारी जो ॾिणु रोशनी ऐं ख़ुशी जी अलामत आहे। ॾियारी ऊंदाही ते रोशनी ऐं बुराई ख़िलाफ़ चङाई जी फतह जो पैगाम आहे। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ॾिनल आइन में अक़लियतनि खे बराबर जा हक़ ॾिना विया आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो सॼी ज़िंदगी अक़लियतनि जे हक़नि लाइ तहफ़ुज़ जी जदोजहद कई।
आसिफ अली ज़रदारी सदर तौर हर साल 11 अगस्त ते अक़लियतनि जो क़ौमी ॾींहुं मल्हाइण जी शुरूआत कई। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी रोशनियुनि जो त्योहार ॾियारी मल्हाए रही आहे। मंदिरनि, घरनि ऐं दुकाननि खे सिंगारियो वियो। फटाकनि जा बि स्टॉल क़ाइम। IG सिंध ॾियारी जे मौक़े ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम करण जी हिदायत करे छॾी। रिफ़त मुख़्तियार जो चवणु आहे त 3 ॾींहनि वारे तक़रीबनि दौरान सिक्योरिटी सख़्त कई वञे। ठारू शाह वेझो 2 पुलिस एहलकारनि खे अगवा खां पोइ हिक खे शहीद ऐं ॿिए खे ज़ख़्मी करण वाक़े ख़िलाफ़ दरबेलो शहर में शटरबंद हड़ताल। शहीद जाबिर राजपूत ऐं ज़ख़्मी सुधीर लाड़िक जे वारसनि कारोबार बंदि कराए छॾियो। एहतजाज कंदड़नि पारां दरबेलो चौकी इंचार्ज ऐं SHO ठारू शाह खे हटाइण जी घुर। DSP हबीबुर रहमान लाशारी चयो आहे त महेसरनि जे ॻोठ मां मींहुं चोरी करे ईंदड़ हथियारबंदनि खे पुलिस एहलकारनि रोकियो त 2 ॼणनि खे अगवा करण खां पोइ हिक खे क़त्ल ऐं ॿिए खे ज़ख़्मी कयो वियो। कार्रवाई कई पई वञे। मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में धार रोड हादसा। 6 ॼणा अजल जो शिकार। मीरवा गोरचाणी वेझो ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। डिगड़ी वासी कासिम राजपूत ऐं ताबिश मलिक हयातियूं विञाए वेठा। मलीर में कादिर नगर भरिसां रेलवे ट्रैक पार कंदे रेलगाॾी हेठां अची नौजवान मोहम्मद हसन मरी फौत। लाड़काणे में मीरो खान चौक ते ट्रक जे टक्कर में कंबर उर्फ लियाकत खटियाण फौत। 2 ॼणा ज़ख़्मी। कंदकोट भरिसां 2 मोटरसाइकिलनि में टक्कर सबब रोहड़ी वासी खान मोहम्मद मसड़ अजल जो शिकार। 3 ॼणा ज़ख़्मी। मीरपुर बठेरो वेझो कमरो ड्रहण दौरान भित किरण सबब नींगर दबजी फौत थी वियो। धाबे जी पंप हाउस ते बिजली जो डिघो ब्रेकडाउन। कराची खे पानी सप्लाई कंदड़ 72 इंच वारी लाइन धमाके सां फाटी पई। पंप हाउस कॉलोनी ऐं भर पासे जे इलाइक़नि में पानी दाख़िल। अमलदारनि जो चवणु आहे त पानी निकाल थियण खां पोइ मरमती कमु शुरू कयो वेंदो। लाइन जो मरमती कमु 48 कलाकनि अंदरि मुकमिल थी वेंदो। ऐं सन में झेड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। सिविल सोसाइटी ऐं शहरी एक्शन कमेटी जे सर ते कारोबार बंदि रखी थाणे अॻियां धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस सैयद बदर ज़मान शाह जी ज़मीन ते थियल झेड़े जा जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि किया। ॿीहर का रतो छाण थी त ज़िम्मेवार SSP ॼामशोरो हूंदो।